यो सब कुछ तुझे करे थी रहियो आहे। तोखे इज्जत सां चयो हुम न त हिन खे ॿाहिरि वापसि मोकिले छॾ। न साईं, इकलौती धीअ पाण सां रहाईंदसि। राहे ॾिस हाणे मुंहिंजे साम्हूं अची बीठी आहे न ऐं मुंहिंजे दुश्मननि सां मिली करे मुंहिंजी इज्जत जो जनाज़ो थी कढे। अवां पंहिंजी इज्जत पाण विञाई आहे पापा। मां तव्हांजी इज्जत बचाइण पई चाहियां। ही छा पियो करे? जवान धीअ ते ईअं हथ खणबो आहे छा? ही त ॿार आहे, तूं त समझदार आहीं न। हिन बाक़ी बचायो छा आहे जो माण्हू पंहिंजो वात रोकींदा। कनीस, माण्हू त अञा सवाल करण शुरू कंदा। अवां ग़लत आहियो पापा, ग़लत आहियो अवां। चाचा वारा सही आहिनि त तव्हां गैर कानूनी कमनि में इन्वॉल्व आहियो। सिर्फ जमाल बि सही पे चयो, तव्हां मुंहिंजा ई मम्मा जा मुजरिम आहियो। ग़लत आहियो। बात बंद कर पंहिंजो। तुंहिंजी एॾी हिम्मत त पीउ खे गंदो ऐं ख़राब थी चई? मां तोखे मारे छॾींदुसि। अरे छा करे सुराग छे? मारियो मूंखे बाबा, मारे छॾियो। मारियो चाचा मान खे मारे छॾियो, अम्मी खे मारे छॾियो। तव्हांखे ॿियो ईंदो ई छा आहे मारण खां सिवा? बस कर, चुप थी वञ। छा थी वियो तोखे? हाँ, छा थी वियो तोखे? मुंहिंजे पप्पा जे लाइ ईअं नाहे ॻाल्हाइबो। एतिरी नफ़रत पंहिंजे पीउ जे लाइ? एतिरी नफ़रत नाहे रख बि पंहिंजे पीउ जे लाइ। न मामा, पापा गंदो आहे, ग़लत आहे पापा। एक स्मगलर आहे मामा, समाज जो दुश्मन आहे। तूं ग़लत आहीं। ये उन्हनि जी सोच आहे। तुंहिंजो पापा कॾहिं बि ग़लत नथो थी सघे। न मामा न, पापा ग़लत आहे। पापा नई रिश्ता संभाले सघियो, नई वरी सुठो बिज़नेस करे सघियो आहे। पापा त हिकु सुठो पीउ बि न बणिजी सघियो। मामा पापा ग़लत आहे। पापा ग़लत आहे मामा। ये न छो माहिन, ये न छो। तुझो पीउ आहे, संभाल पाण खे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।